मच वाक़े ख़िलाफ़ हरंदजियां झोल में बि क़ाइदे मिलत जाफ़रिया इलामा सैयद साजिद अली नक़वी ऐं सूबाई सदर अलामा सैयद नाज़िर अब्बास तक़वी जे सॾ ते शिया अॻवाननि मौलाना शाहिद हुसैन लिस्कानी, प्रिंसिपल मदरसा इमाम सादिक अल इस्लाम, मौलाना तस्वुर अली, ज़वार बरकत अली जलालानी, ज़वार कुर्बान अली, ज़वार ज़फ़र अली तकी मुग़ल ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे मेन झोल वाया हैदराबाद रोड ते धरणो जारी आहे। ॾुखाईंदड़ वाक़ियो थिए थो तो उते घर जे वॾे सरबराह खे दावत ॾियण जी ज़रूरत कोन हूंदी आहे। कुर्सी ऐं उन इक़्तिदार जे नशे खां ऐं इन जी ग़फ़लत खां अगरि होश वठनि तो उनखे बग़ैर मुतालबे जे बग़ैर चवण जे ही उते पहुचणु खपनि। वज़ीर आज़म इमरान खान है, इसे वहाँ जाना चाहिए, उनके पास जाके बैठना चाहिए और उनके मुतालबात को सुनना चाहिए। वज़ीर आज़म से यही कह रहे हैं कि वो वहाँ पे जाए और लवाहिकीन के साथ मुज़ाकरात करे, और अगर वो नहीं जाता तो इंशाअल्लाह अज़ीज़ अन करीब जो है वो पूरा पाकिस्तान ब्लॉक हो जाएगा। कोयले जी खान में बग़ैर कंहिं सबब जे हुननि खे तस्दीक करे सिर्फ़ ऐं सिर्फ़ शिया हुजण जे नाते हुननि खे क़त्ल कयो वियो। असांजो इहे मुतालबा इहो धरनो उन्हनि सां मशरूत कयो थो वञे त जेसि ताईं उन्हनि जा मुतालबा पूरा न थींदा तेसि ताईं इहो धरनो जारी ऐं सारी रहंदो। हिननि मुतालबो कंदे चयो आहे त वज़ीर आज़म इमरान खान जेसि ताईं मुतासिर ख़ानदान वटि पहुची इंसाफ़ जी ख़ातिरी न कराईंदो ऐं जेसि ताईं शहीदनि जा वारिस धरणो ख़त्म न कंदा ओसि ताईं हीउ धरणो जारी रहंदो। कैमरामैन ग़ुलाम रसूल ख़ासकली सां गॾु नवीद गुल ख़ासकली, सिंध TV न्यूज़, झोल।